अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां मौजूदु आहियां पंहिंजे घर में ऐं पंहिंजे नंढड़नि सां गॾु आहियां। जानज़ेब आहे, मोहम्मद उमर आहे। सो अॼु असांजो शौक़ु थी वियो आहे त असां माना आलू बिरयानी ठाहियूं। छो जो चिकन बिरयानी तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु मुर्गी 600 रुपया किलो थी हले। सो अलहमदुल्ला मुंहिंजी फैमिली 8-10 भातियुनि ताईं आहे। जेकॾहिं चिकन वठणी पवंदी त उन में तक़रीबन 1500 रुपये में यानी कि चिकन बिरयानी असांजी तयारु थींदी। सो इन जे करे मूं इहो फ़ैसिलो कयो त बाबा हाणे चिकन बिरयानी खे छॾियो, आलू बिरयानी ठाहियूं था। सो अॼु असां ही आलू वठी आया आहियूं बाज़ार मां, ही जेके छिलियूं पिया, ऐं ही कुझु सामान आहे। हा जानी खल लायूंसि था। ही बिरयानी मसालो आहे, ही अजीनो आहे, ही गरम मसालो पैकेट आहे, ऐं ही चांवर आहिनि। हाणे एतिरी महांगाई आहे असांजी सिंध में, ही चांवर बसि मां सम्झां थो 5 पाव आहिनि जेके असांखे मिलिया आहिनि 300 रुपये में। 300 रुपये जा चांवर आहिनि जेके असां पचायूं था, ऐं 140 रुपये किलो आलू मिलिया आहिनि। ही ॻाढ़ा, हे कोटिया जो आलू आहे। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका टमाटा आहिनि उहे असांखे मिलिया आहिनि 120 रुपये में किलो। ऐं हीउ जेको बसरु आहे, हिनखे सिंधी में बसरु चवंदा आहियूं ऐं उर्दू में शायदि हिनखे प्यास बि चवंदा आहिनि। हीउ टमाटो आहे, हीअ हरी मिर्च आहे, सॼी टोकरी आहे सब्जी जी। हिकु हिकु करे केतिरो ॾेखारियां थकी पवां। त दोस्तो ही इनशाला बिरयानी अॼु पचाईंदुसि बि मां पाण, छो जो अॼु मां पंहिंजी बेगम खे साई ॾियणु चाहियां थो त घर जो कमु बि कॾहिं कॾहिं पाण करणु खपे असांखे, ईअं न जानी? तूं बिरयानी खाईंदे या दाल चांवर? बिरयानी। तूं दाल चांवर? दाल चांवर अॼु कैंसिल कयूं था, अॼु खाऊं था आलू बिरयानी। ठीकु आहे? ठीकु आहे न जानी? मकई खाधई, जूस बि पीतई। हाणे ओए ॾिसो, ओए चाचा ॾिसे थो न वीडियो, इन खे चओ पप्पा जा वीडियो ॾिसो, ओके कयो, चएसि महिरबानी। दोस्तो ही हुयो जानज़ेब, जेको मुंहिंजो नंढो नंढो पुटु आहे। असुल में मुंहिंजी फैमिली टोटल मूंखे 3 पुटड़ा आहिनि ऐं 3 न्याणियूं आहिनि। सो ही जेको तव्हां घर ॾिसो था, ॿारहड़ी जो माहौल आहे, ईअं ई थाम माना का अहिड़ी का किचन कोन्हे मूंखे। का किचन हूंदी आहे त उते थाम वग़ैरह सेट थिया पिया हूंदा आहिनि। ॿारहड़ी जो माहौल आहे, गुरबत बि आहे। सो दुआ कयो। कुझु साल पहिरियां मां वेठो हुयुसि बिरे जी कड़ ते, यानी कि एरिकेशन जी हद हुई। सो उतो मुंहिंजो घर गवर्नमेंट ड्राहे छॾियो आहे। सो उन खां पोइ मां पंहिंजी जॻह न वठी सघियो आहियां। तक़रीबन 5 साल न 3 साल, तक़रीबन 3 साल थी विया आहिनि मां मसवाड़ ते वेठो आहियां। हर महीने हिन जी जॻह जो मां किरायो भरींदो आहियां 4000 रुपया। सो अलाह ॾे थो। ऐं काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त साईं खीरो ॿुढ़ो सिंध जो वॾो आर्टिस्ट आहे, खीरो ॿुढ़ो वॾो अदाकार आहे, यूट्यूब तां लखे रुपया कमाए थो। सो असुल में ईअं न आहे मुंहिंजा भाउ। अलहमदुल्ला यूट्यूब तां मुंहिंजी इनकम ईंदी आहे। हर महीने मुंहिंजो $100 ठहंदो आहे। छो जो $100 जी रक़म थिए थी 28 खां तक़रीबन 30,000। सो हिन महांगाई जे दौर में 1000 रुपयो रोज़ कुझु बि कोन्हे। यकीन कयो त 1500 खां 1800 घर जो ख़र्चो आहे। इन खां अलावा जॻह जी मसवाड़ आहे, ॿारनि जी तालीम आहे, या गैस आहे, बिजली आहे, और बीमारी बड़ी आहे, शादी गमी आहे। सो माण्हू 30,000 मां छा थो करे सघे? अॼुकल्ह जंहिंजी लखे रुपया पघार आहे उनजी घर में पूरा ई कोन्हे। सो शुक्र अलहमदुल्ला, मां कॾहिं बि पाण में इहा शइ न रखी आहे त मां हिकिड़ो आर्टिस्ट आहियां, त मां जेको आहे सो रेड़ी छो हलायां या मज़ूरी छो कयां। मां हमेशह रेड़ी हलाईंदो आहियां। बापा जी अड़े कढी थी जा अचे बाबा पइजी वई। सो मां हमेशह रेड़ी हलाई आहे, मज़ूरी कई आहे, छो जो पंहिंजो गुज़र सफ़र करे पंहिंजा बच्चा पालींदो आहे। ऐं मां इहो ई तव्हांखे अर्ज़ु कंदुमि ॾिसण वारनि खे त मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे
तव्हां खां मां का मदद नथो घुरां, मां तव्हां खां को राशन नथो घुरां, मां तव्हां खां को पैसा कोन थो घुरां। बसि मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा वीडियो ॾिसंदव, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदव, शेयर कंदव, लाइक कंदव, त तव्हांजे ॾिसण सां कुझु 2-3 रुपया मुंहिंजा वधीक ठहंदा, मुंहिंजे घर जो चुल्हो हली पवंदो, मुंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल ठही पवंदो। बाक़ी हिन महांगाई जे दौर में रेड़ी मां या मज़दूरी मां पूरा ई कोन थी थिए, घर जो घर में ई पूराऊं। हाणे जेकॾहिं एतिरा पैसा हुजनि हा त हीउ राशन मुंहिंजो ॿधो हुजे हा, पर यकीन कयो मां रोज़ानो रिज़्क़ी वठी करे, ऐं हर माण्हू, सिर्फ़ु मां न, हर माण्हू गुरबत में मुयल आहे। सो हीउ हिकिड़ो मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। बसि तव्हांखे इहो ई अर्ज़ु आहे त हिन जा वीडिया ॾिसंदव, वीडिया ॾिसण सां ऑटोमेटिक असांजी इनकम वधंदी। सो हाणे हलूं था बिरयानी जी तरफ़, ऐं किचन तव्हांखे ॾेखारियां थो। किचन त आहे कोन, बसि ईअं 3-4 सिरां गॾाए करे रखियूं हूंदियूं। हलूं था ओॾे, तव्हांखे वधीक ॾिसूं था त बिरयानी कीअं थी ठहे। वॾी महिरबानी दोस्तो, ही फाइनली असां पुॼी विया आहियूं पंहिंजी चुल्ह ते, यानी कि किचन ते। सो मां तव्हांखे ॿुधायो त मूं वटि अहिड़ी का किचन कोन्हे, बसि ही सिरां रखियूं आहिनि, हीअ माना हिकिड़ो घर जो माहौल आहे। तो ही पटाटा असांजा बिल्कुलु पाणी में पिया आहिनि, तयारु थियल। टमाटा आहिनि, सावा मिर्च आहिनि, ही मसालो, ही चांवर भिॼाए रखिया आहिनि। सो ही तव्हांखे ॾेखारींदुसि बसरनि जो दाग जेको कीअं में थिए थो। कैमरामैन खे गुज़ारिश आहे थोरो अॻिते अचे, देगड़ी ॾेखारे। ही बसर जो दाग थिए थो। हाँ तो दोस्तों, जीअं ई असांजे बसर जो दाग मुकमल थी वेंदो, पोइ हिन में विझंदासीं असां टमाटा। टमाटनि खां बाद में हिन में विझंदासीं असां आलू। आलूनि खां बाद में असां ही जेके चांवर आहिनि उहे हिन में विझी करे तव्हांखे असां सिंधी पुलाउ जीअं थींदो आहे, यानी कि बिरयानी, सिंधी बिरयानी, सो उहा तव्हांखे असां खाराईंदासीं। बसि हीउ सिलसिलो हलंदो हलंदो इनशाला। जीअं बिरयानी तयारु थी वई त वरी तव्हां सां मिलंदासीं। हीअ मुंहिंजे घर जी किचन आहे। सो ॾेखारणु न पियो चाहियां, पर बर्दाश्त न थियो, छो जो काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि तव्हां हीअं कमायो था, तव्हां करोड़पति आहियो, तव्हां अमीर आहियो, तव्हां वटि पैसो आहे। सो उन्हनि माण्हुनि, उन्हनि दोस्तनि जे लाइ मां हीउ वीडियो पैगाम आहे त भाउ, अलाह साईं ॾींदो, मौला जो शुक्र आहे, गंज आहे, अलाह साईं पंहिंजे घरां खाराए थो, कंहिंजे अॻियां हथ नथा झलियूं ऐं कंहिंखां पिनी नथा खाऊं, पंहिंजी महिनत कयूं था यूट्यूब ते या रेड़ी ते या मज़ूरी ते। सो अलाह कंदो जीअं तव्हां चओ था त हिकु ॾींहुं ईअं ई थींदो, मां वॾो आर्टिस्ट थींदुमि, मां वॾो अदाकार थींदुमि, मां वॾेरो थींदुसि, मां पैसे वारो थींदुसि, त इनशाला पोइ वरी ॿिए क़िस्म जा वीडिया हूंदा। सो अलाह ख़ैरु करे, जीअं बिरयानी असांजी तयारु थी वई त तव्हांखे बिरयानी जो आख़िरी दीदार बि कराईंदा। वॾी महिरबानी दोस्तो। फाइनली जेको आहे सो असांजी बिरयानी तयारु आहे। बिस्मिल्लाह। ये असांजी आलू बिरयानी तयारु थी वई आहे। कलर त प्यारो आहे। बिस्मिल्लाह। वाह दोस्तों, ही असांजी बिरयानी तयारु थी वई, ऐं हाणे हिनखे ॾाढो ईअं मज़े सां खाईंदासीं पीअंदासीं। ऐं तव्हां जेको आहे सो असांजे चैनल खे रुगो सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटण खे हणोसि। वॾी महिरबानी, लख थोरा।